कंदकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट में TDEE ऐं फाफिन जे प्रोजेक्ट तहत काइनात डेवलपमेंट एसोसिएशन पारां साफ़िन जो हिकु रोज़ा तरबीती वर्कशॉप मुनक़द कयो वियो। वर्कशॉप में मिर्ज़ा मक़सूद साफ़िन खे सनफ़ी हसासियत, जमहूरी निज़ाम में औरतुनि जे फ़ालियत ऐं लेबर क़ानून समेत लीडरशिप जे हवाले सां साफ़िन खे भरपूर मालूमात ॾिनी ऐं हिन वधीक चयो त साफ़ी पंहिंजे रिपोर्टिंग स्टोरीज़ ऐं फ्यूचर निगारी में सनफ़ी हसासियत जे रिपोर्टिंग मुस्बत अंदाज़ में कनि ऐं घरनि में कमु कंदड़ औरतुनि जे मसइलनि खे उजागर कनि ऐं सनफ़ी बुनियाद ते औरतुनि जे किरदारु वखाण कनि त जीअं मुआशिरे में इंसानी बराबरी अची सघे। साफ़िन खे घुर्जे त नादरा समेत मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि में मुलाज़िमा औरतुनि जो भरपूर एहतराम कयो वञे थो या न, ऐं सहाफ़ी उन्हनि इदारनि जे रिपोर्टिंग में निशानदेही कनि। सहाफ़िन में ग़ुलाम यासीन लाशारी, अली हसन मलिक, राजा गोपी चंद, बक्का मोहन बंगवार, नसीर मंगी, इमदादुल्लाह खोसो ऐं ग़ालिब बलोच, अब्दुल लतीफ़ मीराली, अली शेर मलिक, नज़ीर अहमद मीरानी समेत ऐं ॿियनि शिरकत कई।